लाड़काना खां ॾिसूं था दिव्य शाहिद जी ही रिपोर्ट। लाड़काना कुछ ॾींहं अॻु सिंध पुलिस में लेडीज़ पुलिस जी स्केल रिवर्ट वारे मामले तां सोशल मीडिया ते गर्दिश कंदड़ ख़बरुनि ऐं मुबैना तौर कयल इल्ज़ामनि तराशीअ में का बि सदाकत न आहे। सब इंस्पेक्टर सां राब्तो करण बाद ॿुधायो त सिंध पुलिस में लेडीज़ पुलिस अमलदारनि खे IG सिंध पारां हिकु लिस्ट जारी कई वई हुई, जंहिंमें पूरी सिंध जे लेडीज़ पुलिस जे अमलदारनि खे स्केल रिवर्ट कया विया हुआ, जंहिं ते सोशल मीडिया ते सिर्फ़ मुंहिंजी तस्वीरूं अपलोड करे ग़लत क़िस्म जी करप्शन जा इल्ज़ाम लगाया विया आहिनि, जेके बेबुनियाद आहिनि। ऐं DIG ऑफिस में औरतुनि ऐं ॿारनि जे तहफ़्फ़ुज़ जी इंचार्ज आहियां, जिते इंतहाई सख़्त क़िस्म जो माहौल जुड़ियल आहे ऐं समाज में मिस्बत पंहिंजो शोबे सां सुलहाड़ियल आहियां। मुंहिंजे ख़िलाफ़ हलाए सोशल मीडिया ते बेबुनियाद ख़बरुनि ऐं मुंहिंजे कैरियर ऐं साख खे उन्हनि मुंहिंजे नुक़सानु रसायो आहे, जंहिं लाइ अदालत जो दड़ खड़काईंदसि। ऐं पंहिंजे कम जारी रखंदमि ऐं बेबुनियाद ख़बरुनि ते तरदीद कयां थी।